इमरान अली जतोई है। मां पाण सहाफ़त सां वाबस्ता आहियां। इन वक्त मां पंहिंजे रोज़गार के हवाले से कराची आहियां ऐं मूंखे जेके इतला मिलिया आहिनि, मुंहिंजो भाणेजो रतदिरे शहर इस्टान तो ब मोटरसाइकिल सवार उनके खणी अगवा करे विया आहिनि। जॾहिं असां सहाफ़िन जा बचा भी महफ़ूज़ न हूंदा त पोइ कंहिंजा बचा महफ़ूज़ हूंदा। आम शहरनि सां या ॿियनि शहरनि सां कहिड़ो असर हूंदो। ऐं उन खां अलावा जेको आहे न असांजी कंहिंसां दुश्मनी आहे, न असांजी कंहिंसां का अहिड़ी आहे। असांजी सभिनीनि सां ॿाहूं ॿधण जी वाट आहे। सॼो शहर असां मां वाक़ुफ़ु आहे। हिकिड़ो महिमान असांजे घर आयो आहे शदादकोट मां महिमान थी करे, मुंहिंजो भाणेजो, मां उनजो मामो आहियां। उहो मुंहिंजे शहर रतदिरे मां उहो अगवा थो थी वञे। मां आला अख़्तियारनि खे, SHO रतोदेरो खे, DSP रतोदेरो खे ऐं DIG लाड़काणो खे, SSP लाड़काणो के पुरज़ोर अपील कंदुमि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के ऐं मैडम अदी फरियाल टालपुर के ऐं असांजे मानवारो जेको आहे त भाउ एजाद अहमद लेगारी के ऐं सिटी रतोदेरो जी क़यादत के पुरज़ोर अपील कंदुमि ऐं सोशल समाजी वर्कर ऐं सहाफ़ी बिरादरनि खे अपील कंदुमि त मुंहिंजो भाणेजो मूंखे रिक्वायर कराए ॾियनि। ऐं मां जेको आहे त ॿियो को मुतालबो न आहे, मुंहिंजो भाणेजो मूंखे रिक्वायर कराए ॾियनि। न असां